मोअज़्ज़ज़ क़यादत सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, असांजी भेण अदी फरियाल टारपुर साहबा ऐं सिंध जे वॾे वज़ीर जनाब मुराद अली शाह जी अणथक मेहनत जो नतीजो आहे जो अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चौथों भेरो वॾे मेजिट सां सिंध हुकूमत मिली आहे। इहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद राणी मौलाना बेनज़ीर भुट्टो जी कुर्बानी सबब सिंध अॼु कराची खां कश्मीर, किंजर खां कारोंझर ताईं हिकु आहे। हर हंधि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो झंडो फड़की रहियो आहे। जनाब स्पीकर, गुज़िरियल 16 सालनि दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत सूबे में बेहतरीन रोडनि जो जार बिछायो। अॼु अवां खे सिंध जे हर वॾे शहर ऐं नंढे शहर ताईं जामे रोड नेटवर्क मिलंदो। वेझे माज़ी में तबाह थियल रोड नेटवर्क खे असां वरी वधाए बहितर बनायो, उहो पिणु मिसाल आहे। जनाब स्पीकर, हिते आऊं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो मिसाल पिणु ॾियणु चाहियां थो, जेको असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो नज़रियो आहे। हीउ दौर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो आहे। सिंध जी जो ही मॉडल पाकिस्तान में कामयाब मिसाल है, जिनकी दुनिया वाखाण करे रही है। जग मशहूर रिसाले इकोनॉमिस्ट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के दुनिया जो चंद कामयाब मिसाल में शामिल किया है। असांजी क़यादत शानदार कामयाबी है, सियासी मुखालिफ़ खां वठी सॼे बाक़ी दुनिया उनकी वाखाण करे रही है। जनाब स्पीकर, असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो जो नज़रियो आहे जे परदेही वज़ीर तो दुनिया के असांजे लाइ अहम किरदार अदा कयो। अक़वाम मुत्तहिदा, वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, डेवलपमेंट बैंक खां वठी दुनिया के मुख्य इदारनि खे मुतरक कयो। पाकिस्तान जी वॾी रक़म मुल्क की बहाली लाइ मंज़ूर कराई। कराची खां कश्मीर ऐं किंजर खां कारोंझर ताईं सिंध हुकूमत बर्स सर्विस डिपार्टमेंट ज़रिए रोड नेटवर्क के बेहतर बनायो पियो वञे। गुज़िरियल माली साल 22-23 में वर्क्स एंड सर्विस खाते 3700 किलोमीटर रोड जो 240 स्कीमों मुकम्मल कयूं। हलंदड़ माली साल में 1735 किलोमीटर जो 158 स्कीम मुकम्मल कयूं आहिनि, जिन मां कुछ अहम स्कीमूं मां ज़रूर जिक्र कंदुसि। ओसमान बेहण खां चोटियारियूं 92 किलोमीटर, खिपरो खां उमरकोट 75 किलोमीटर, अली बंदर खां डीपलो 58 किलोमीटर, कोट गुलाम झुडो वाया सेकरी टंडो जाम अहमद 50 किलोमीटर, थाणो अहमद खान खां करचाट सेंटर ताईं 72 किलोमीटर, नसीराबाद कंबर वारा नूरो खान मुख्तलिफ यूसन 42 किलोमीटर, ठट्टे खां घोड़ाबारी 41 किलोमीटर रोड, दौड़ बांदी जामसा 35 किलोमीटर रोड, टंडो अलया बीरवा रोड ताईं 33 किलोमीटर, लांडी कराची पोर्ट कासम 22 किलोमीटर रोड, सिंध कोस्टल हाईवे के वधाइण लाइ 0 पॉइंट ताईं 11 किलोमीटर रोड, सिंध कोस्टल हाईवे के केटी बंदर से मिलाइण लाइ 36 किलोमीटर रोड, सदर मुमलिकत आसिफ ज़रदारी साहब की कोशिश से ठंदड़ घोटी कंदकोट पुल अड़ण वाले मनसूबे जो कम हलंदड़ है, जिनकी ट्रैक 35 किलोमीटर है। सिंधु दरिया मथा ठंदड़ 22 किलोमीटर पुल घोटकी और कंदकोट के पाण में ॻंढे थी। उन मनसूबे जो 18 किलोमीटर रोड ठही चुको है, जॾहिं त मोटरवे से ॻंढींदड़ रोड 81% मुकम्मल थी चुको है। M9 का M5 रोड की कुल ट्रैक 22 किलोमीटर, जंहिंजो इंटरचेंज M9 का 95% कम मुकम्मल थी चुको है। असांजे मान वारे वॾे वज़ीर हिन साल जेके हलंदड़ स्कीमूं वध खां पैसा रखिया आहिनि, इंशाअल्लाह 338 हलंदड़ स्कीमूं मुकम्मल कयूं वेंदियूं। 2067 किलोमीटर थींदो। फॉरेन फंडेड प्रोजेक्ट ॿोॾ मुतासिर इलाक़नि में रोड की बहाली बेहतरी लाइ 43 अरब 50 करोड़ की लागत से 838 किलोमीटर रोड तमीर कयो वेंदो। जनाब स्पीकर, जेसिताईं जेल खाते जो तालुक है, सिंध हुकूमत बदतरीन लोड शेडिंग के नज़र में रखंदे सोलर इनर्जी जो इस्तेमाल वधायो है। असां हिन वक्त ताईं केतिरा जेल शमसी तवानाई ते मुंतकिल करे चुका आहियूं। तवानाई खाते जे सहकार सां सिंध जे बाक़ी रहियल जेल खे बि सोलर ते शिफ्ट कयो वेंदो। असां सेहत खाते की मदद से स्क्रीन खां वठी बीमारियों की रोकथाम लाइ तमाम वॾियूं कोशिशूं वठी रहिया आहियूं। गॾोगॾु जेल में जैन मेन्यूअल के बेहतर बनाईंदे अहिड़ा उपाउ वठी रहिया आहियूं, जंहिं ते असां जेल अंदर बीमारियुनि खां पाक एक सेहतमंद ज़िंदगी ॾेई सघूं था। असां जेल खाते के जरिए कोशिश करे रहिया आहियूं त हिन कैद खां हर कैदी बावकार ज़िंदगी तरफ़ मोटी अचे। जनाब स्पीकर, जेल खाते के मुलाज़िमनि जा सालनि खां रुकियल प्रमोशन उतराया विया आहिनि, जॾहिं सिंध समूरनि जेलनि की मरम्मत
लाइ कोशिश वठी रहा आहियूं। जनाब स्पीकर, ऐं मौके ते पंहिंजी पार्टी क़यादत जो शुक्र अदा करण सां गॾोगॾु पंहिंजे तक जी हार कंदे मूंखे मोज़िज़ ईमान में पहुचायो ऐं मुंहिंजी कोशिश रही आहे त ठटे ज़िले जी अवाम जी में पाक कसर न छॾिया। जनाब स्पीकर, साहिली पट्टी इलाइक़ो सिहती सहूलियत खां महरूम हो। अवाम जो उन आम ज़रूरत खे नज़र में रखंदे घोड़ाबारी में 60 बेडनि ते बदल तालका हॉस्पिटल तामीर कराई है। अवाम के सेहत जो बेहतर सहूलियत मैसर थी। जनाब स्पीकर, केटी बंदर आस पास जा इलाका उतां जे लगभग 20,000 जी आबादी 40 साल खां पीअण जे पानी खां महरूम हुई। पीपल्स पार्टी पंहिंजे वाइदे मुताबिक वाटर सप्लाई स्कीम ॾिनी। केटी बंदर ऐं आस पास जे केतिरनि ॻोठनि खे पीअण जो साफ़ पानी फराहम कयो आहे। गॾोगॾु पेवर ब्लॉक में ड्रेनेज जूं सहूलियतूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। जीअं भुटो, जी अवाम, पाकिस्तान ज़िंदाबाद।